बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आया दर दोस्त दिलवारा वया वरिन जा गम सारा। आया दर दोस्त दिलवारा वया वरिन जा गम सारा। वसाया यार उतारा अची अनवार चे बिस्मिल्लाह। और मां आहियां तव्हांजो टीचर गुलशन अली मलन, सिंधी जो टीचर, स्कूल अनवार पब्लिक स्कूल जानपुर शरीफ। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे बाबा हमद ऐं नात। हमद ऐं नात, हमद कंहिंखे चवंदा आहियूं पाण, या नात पाण कंहिंखे चवंदा आहियूं। सो बाबा जेको हमद आहे, जंहिं शहर में अल्लाह ताला जी तारीफ़ बयानु कई वई हुजे, या जंहिं शहर में अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, उन्ही खे पाण हमद चवंदा आहियूं। तो बाबा हमद पाण जंहिं में अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, उन्ही खे पाण हमद चवंदा आहियूं, यादि रखिजो। ऐं नात, नात बाबा जंहिं शहर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयानु कई वञे, उन्ही खे पाण नात चवंदा आहियूं। सो बाबा तव्हांखे अॼु जो इहो ई टॉपिक आहे, हमद ऐं नात पाण कंहिंखे चवंदा आहियूं। तव्हांखे इहो यादि रखणु खपे। जेको हमद आहे जंहिं में अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, उन्ही खे पाण हमद चवंदा आहियूं। ऐं नात जंहिं में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयानु कई वञे, उन्ही खे पाण नात चवंदा आहियूं। थैंक यू।